नाज़रीन ख़बर न्यूज़ सिलसिलो जारी है। गणी यासीन ख़बर नालो गणी यासीन में गैर कानूनी हद दख़ल हटाइण लाइ ऑपरेशन तेज़ टाउन चेयरमैन आगा सुजाउद्दीन दुरानी जे हुकुम ते वाइस चेयरमैन उमरदीन मलक, टाउन ऑफिसर शफ़ीक भुट्टो इंक्रोचमेंट अमले साण करे क्रेन मशीन सां मेन प्राइमरी स्कूल भरिसां मेन बाज़ार ॾांहुं वेंदड़ रस्ते ते गैर कानूनी हथलियूं दुकाननि आॾो गैर कानूनी छपरा दुकाननि आॾो ठहियल टिका दाए पट करे छॾिया। इन मौक़े ते वाइस चेयरमैन उमरदीन मलक ऐं टाउन ऑफिसर शफ़ीक भुट्टो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त गणी यासीन शहर में दुकानदारनि वापारियुनि पंहिंजे दुकाननि आॾो पाणी जे नेकाल लाइ ठहियल नाले मथां टिका ठाहे गंदे पाणी जे नेकाल खे रुकावटूं विझी छॾियूं आहिनि ऐं दुकाननि आॾो गैर कानूनी छपरा पिणु ठाहिया आहिनि, जंहिं सबबि शहर ॾांहुं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं त शहर में बरसाति जे मौसम में पाणी जे नेकाल खे रंडक ख़तमु करण लाइ असीं इंक्रोचमेंट जो कमु शुरू कराए छॾियो आहे। गणी यासीन शहर जे समूरनि मोहल्लनि मां गैर कानूनी हद दख़लियूं हटायूं वेंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।